अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल हमीद मोहर जी। कोटकी सरहद भरिसां ॻोठ नबी बख़्श बोहड़ में अली खान सुंदराणी ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं उहे पंहिंजा माण्हू वठी कमंद जी कटाई शुरू करे ॾिनी। जॾहिं त ॻोठाणे जो चवणु आहे त अली खान ॾाढाई करे रहियो आहे। बोहड़ बिरादरीअ जो चवणु आहे त उहा ज़मीन असांजी ज़रख़रीद आहे। अली खान ज़ोरी वाठा वठी असांखे मारकुट करण खां पोइ बीठल कमंद कपराए रहियो आहे। असांजी आला अमरदारनि खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। ॻोठ जे हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ जो चवणु आहे त ज़मीन जो खातो असांजो आहे। अली खान सुंदराणी गुंडा गर्दी करे रहियो आहे। असीं आला अमलदारनि, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध, SSP कोटकी ऐं सभिनी वसवारनि खे अपील था कयूं त असांजी मदद कई। असांजो हिकिड़ो भाउ आहे, असांखे 25 साल ॾिया ज़मीननि खे, असांजा खाता, असांजो ढल रशीदा असां वटि हर शइ, असांखे ज़ोरी असां ते कब्ज़ो कयो अथसि, असांखे ज़ोरी असांखे धक मारिया अथनि, असांखे इहो कयो अथनि। असांजा बीठल फसल गाॾियूं भरे आया आहिनि, असांजा माण्हू खणी बीठल फसल असांजा तबाह कंदा पिया आहिनि, असां सां ज़ुल्म कंदा पिया आहिनि, असांखे कार कंदा पिया आहिनि। अली खान कंदो पिया, ॿियो को बि न कंदो पिया, अली खान कंदो पिया। असां सां धमकियूं ॾींदो पिया, असांखे राति ॾींहुं निंड कोन्हे। असां कयूं छा? असां कहिड़ी वाह वञूं? असांखे हुकूमत, असांखे अदालत असांखे हक़ करे ॾिए। रात असां पुलिस विया आहे, रात टाइम पास कई सारी जगह ते रात पुलिस ज़मीन असांखे मुल्ह ॾेई ज़बरदस्ती कब्ज़ा करनि था माण्हुनि वठी। ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कराए थो क्रिमिनल ॾोहारी माण्हू, मौतमार धमकियूं ॾिए थो। तव्हांखे असां छिता थी भरवाईंदा पिया आहियूं, असां अहिड़े लाइक़ जा न हुआसीं। अली खान असांजे ज़मीननि ते कब्ज़ो कयो आहे, असांजे ज़मीननि ते माण्हू वठी फसल कटराए थो, असांखे मौत मार धमकियूं ॾिए थो। जेको आहे त माण्हू वठी करे धाड़ेल असां ते धमकियूं ॾिराए थो, कमंद कटराए थो असांजो। असां त नाहक करे थो, असांजा खाता असां 25 साल 30 साल थी विया आहिनि, असांखे उन्हनि जे वॾनि ॾिनी आहे ज़मीन। हाणे उन ज़मीन ते कब्ज़ो कयो अथसि बेॾो बेगुनाह, हाणे कटराए थो पियो ज़ोरी असांजो कमंद। असांजी ज़मीन असांजे खाते में आहे, खाते जा कागज़ आहिनि, सर ज़मीन ते कमंद आहे असांजो। समूरनि जो ज़बरदस्ती अली खान ज़बरदस्ती असांजे कब्ज़ो करे थो, फसल कटाए थो। ज़मीन असांजे, हे खाता, हे सारो रिकॉर्ड असांजो। त कब्ज़ा छो थो करे, वजह छा आहे? ज़ोरी धमकियूं ॾिए थो, मौतमार धमकियूं ॾिए थो। माण्हू मराईंदुमि, तव्हांखे बाहि भंजंदुमि, तव्हांजूं जायूं किराईंदुसि। तव्हांजा NC पुलिस वटि कटाई आहे, मीरपुर सेंटर ते, उते बि कंप्लेन दर्ज कई आहे। 25 तारीख़ उन्हनि तारीख़ ॾिनी आहे उन्हनि। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।